नाज़रीन हेडलाइन सां वठी ख़बर जी शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त अॼु क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि आहे। असां सभु मैराथन में आया आहियूं। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त अॼु क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि आहे। असां सभु मैराथन में आया आहियूं। जी नाज़रीन, अहम ख़बर अवां खे कराची खां ॾियूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि अॼु आहिनि। असां सभु मैराथन में आया आहियूं। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त अॼु क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि आहिनि। असां सभु मैराथन में आया आहियूं। अहम ख़बर अवां खे कराची खां ॾियूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि अॼु आहिनि। ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची खां कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची तब्दील थी रहियो आहे, खेसि ख़ुशी थी रही आहे। हुन चयो त अॼु क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं ऐं क्रिसमस बि आहिनि। असां सभु मैराथन में आयल आहियूं। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ग्रीन मैराथन में शिरकत लाइ क्लिफ्टन अर्बन फॉरेस्ट पहुची वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त कराची जी तब्दील ॾिसी ख़ुशी थी रही आहे, खेसि हुन चयो त क़ाइद आज़म जो जनम ॾींहुं बि आहे ऐं क्रिसमस बि अॼु आहे ऐं असां सभु मैराथन में आया आहियूं। इन सां गॾु हिन वक़्त जी ख़बरूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहूं धरती टीवी।